दोस्तों अॼु जी नई अपडेट में सभी पहिरीं प्यारनि खे खुश आमदीद। अॼु जी अपडेट जेका आहे उहा आहे रियासत ड्रामे ते। जी हाँ दोस्तों, जेका भी रियासत ड्रामे जा शौक़ीन आहिनि उन्हनि जे लाइ हिकु बहितरीनु अपडेट मूं आंदी आहे, जेको आज़ाद बेंगल जो बहितरीनु ड्रामो अची रहियो आहे रियासत। दोस्तों जी अॼु ही अपडेट तव्हां मिस करे छॾी, तव्हां सम्झो सिंधी ड्रामनि जा जेका भी शौक़ीन दोस्त आहिनि उन्हनि खां सम्झो पंहिंजी मतिलबु पंहिंजी फेवरेट अदाकार जी अपडेट मिस थी वई। हलूं था अपडेट की तरफ। तव्हांजो घणो टाइम वेस्ट न कंदासीं। सभी दोस्तों के चवंदुसि हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सके तो उदासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हिन दोस्तों अॼु जी अपडेट में जेको आहे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। पहिरियों हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु आहे त हीअ जेका वीडियो आहे हिन खे आख़िर ताईं ॾिसो ऐं हिन में तव्हांखे हिकु बहितरीनु अपडेट हीअ ॾियण वारो आहियां त खजू साहब जेको आहे ॾाढो स्क्रिप्ट वग़ैरह तयारु करे रहियो आहे, जेको नूर ज़हूर साहब खां खणी आयो आहे, उहो उन्हनि जा सेटअप करायो आहे। छो दोस्तों स्क्रिप्ट जेको ईंदो आहे, जेका कहाणी ईंदी आहे ड्रामे जी, उन खे वरी न्यू पने ते उतारणु, कहाणी अदाकारनि जी लिस्ट ठाहिणु ऐं किरदारु ठाहिणु, कैरेक्टर ठाहिणु, वरी स्क्रिप्ट खे सुठे नमूने पढ़णु ऐं सम्झणु त कहिड़ी कहिड़ी लोकेशन ते हीअ स्क्रिप्ट हीअ कहाणी भली बीहंदी, उन में वॾो टाइम लॻंदो आहे। ऐं खजू साहब जॾहिं वठी कहाणी खणी आयो आहे नूर ज़हूर साहब खां, तॾहिं खां वठी इन शइ में लॻो पियो आहे। साम्हूं तस्वीर में तव्हां ॾिसी सघो था, वटि पाया अथसि, पननि ते सेटअप करे थो त इहो जीअं मां सेट करे छॾियां 10 तारीख़ ते जीअं ड्रामे जी शूटिंग थींदी तीअं मतिलबु कहाणी ड्रामे खे छिके रखां। छो त काफ़ी अरसे खां पोइ केटिन ॾे खजूर साहब वापसी कई आहे। खजूर साहब पुराणो डायरेक्टर आहे ऐं होॾां जेको नूर ज़हूर साहब इहो बि केटिन ते काफ़ी कमु उन हलायो आहे, वरी उन केटिन ते नई उनजी कहाणी साम्हूं आई आहे। ऐं हिन कहाणी में केतिरो दम आहे, केतिरी कहाणी ज़बरदस्त आहे, इन में एक्शन आहे या प्यार मोहबत आहे, इहो अचण वारे ॾींहंनि में क्लियर थी साम्हूं तव्हां असांजे आॾो बीहंदो। बाक़ी इहो असांखे पक आहे, हिन में एक्शन ज़रूरु हूंदो। छो त जेका नूर ज़हूर साहब लिखंदो आहे अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां लिखंदो आहे, उन में एक्शन वग़ैरह ज़रूरु ॾींदो आहे ऐं कहाणी में दिलचस्पी बि घणी हूंदी आहे। जेका बि दोस्त इन ड्रामे खे बेकार सम्झनि था, बेकार उन्हनि खे चवंदुसि हिन खे बेकार न सम्झो। हीअ हिकु सोप सीरियल मेगा प्रोजेक्ट आहे। हीअ जॾहिं ड्रामो हलंदो दोस्तों रियासत, तव्हां ई चवंदो असांखे त वाक़ई शायदि बात तव्हां असांखे जेका अपडेट ॾिनी उहा सही ॾिनी हुई। हीअ ड्रामो त ज़बरदस्त आहे, वाक़ई भलो आहे, तव्हांजी तारीफ़ करण ते मजबूर थी वेंदव। इहे अचण वारे वक़्त में तव्हांखे इहे सीन ॾिसण वटां मिलंदा ऐं तव्हांजी इहा कमेंट वरी असांखे पढ़ण वटां मिलंदा। दोस्तों अॼु जो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते उमेदु आहे तव्हां असीं ताईं ॾिठो आहे वीडियो खे, हिन खे लाइक कंदा, असांजे हिन उदासी टीवी चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब शेयर कंदा।